नमस्ते। मुझे एक सवाल है। हाँ हाँ माण्हू कुझु चवंदा आहिनि हाँ भॻवानु मथे रहंदो आहे। हाँ ऐं जेके धर्म गुरू आहिनि, संस्थापक आहिनि, महात्माऊं आहिनि, हाँ उन्हनि सभु ॿुधायो आहे कि भॻवानु मथे रहंदो आहे। हाँ हमेशह सुख दुख में हथ मथे खणी इशारो करे चवंदा आहिनि कि परमात्मा मथे रहंदो आहे। हाँ पर वरी दुनिया में त इहो बि ॿुधजंदो आहे कि भॻवानु त कण कण में आहे। हाँ हर हंधि भॻवानु आहे, तव्हां में, मूं में। हाँ त पोइ उन्ही ॻाल्हियुनि जो अर्थ कीअं पाण में थींदो? ॾिसो, पाण चऊं था कि भॻवानु मथे रहंदो आहे। माण्हू बि इशारो काॾे कंदा आहिनि, मथे कंदा आहिनि। त हिन जो मतिलबु भॻवान जो घर त मथे ई आहे। चवंदा आहिनि मां आत्माउनि जे लाइ बि चवंदा आहिनि कि असां बि मथां आया आहियूं, ख़ाली हथ आया आहियूं, ख़ाली हथ वेंदो। त आत्मा ऐं परमात्मा जो घर किथे आहे? मथे। हिन सृष्टि चक्र खां परे, चांद तारे खां परे, फ़रिश्तनि जी दुनिया खां परे, निराकारी दुनिया में पाण सभी आत्मायूं पंहिंजे पीउ परमात्मा सां गॾु रहंदा आहियूं। परंतु जॾहिं परमात्मा खे कोई सचे मन सां यादि कंदो आहे त वो हुन आत्मा जी मदद करण लाइ हिन धरती ते कहिड़े न कहिड़े तरीक़े सां हुनजी मदद कंदो आहे। सम्झो कोई इंसान जंगल में फंसी वियो ऐं हुते हुनखे मदद खपे, कोई इंसान नथो वञी सघे, कोई जीव जंतु बि न आहे। माण्हू कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि न कुत्ते में बि भॻवानु आहे। छो? सम्झो हुतां कुत्तो गुज़रियो त भॻवानु हुन कुत्ते खे बि निमित ठाहींदो, हुन कुत्ते जे ज़रिए बि हुनजी मदद कंदो। त माण्हुनि छा सम्झी छॾियो कुत्ते में भॻवानु आहे। लेकिन उहो त हुन समय हुन इंसान खे कोई मदद करण लाइ कुझु न हुयो त कुत्ते सां ई कुत्ते जे द्वारा ई भॻवानु हुनजी मदद कई। सम्झो हुते कोई जीव जंतु बि न आहे, पत्थर आहे, पत्ता आहिनि, पेड़ आहिनि, त परमात्मा हुन पेड़ पत्तनि ऐं हुन पत्थर द्वारा बि हुनजी मदद करे सघंदो आहे। त माण्हू छा सम्झी सघियो? पत्ते पत्ते में भॻवानु आहे, पत्थर पत्थर में भॻवानु आहे। हाणे ग़रीब माण्हू आहिनि, उहे त कचिरे में ई रहंदा आहिनि, ऐं ग़रीब अगरि भॻवान खे यादि करे, हाणे त हुते कचिरो ई आहे, त हुन कचिरे में बि परमात्मा कहिड़े न कहिड़े तरीक़े सां हुनजी मदद कंदो, कंहिंजी? जेकी सचे मन सां हुनखे यादि कंदो। त परमात्मा रहंदो मथे आहे, लेकिन तव्हां हुनखे सचे मन सां काथे बि यादि कंदव त उहो तव्हांजी मदद कंदो ई सही, कंहिंजे न कंहिंजे द्वारा। इन जो मतिलबु इहो न आहे कि मां भॻवानु कण कण में रहंदो आहे। तव्हां तव्हांजे घर रहंदा आहियो, कोई तव्हांखे सॾु करे मदद करण लाइ, त तव्हां वञी करे वापसि पंहिंजे घर ईंदव न, या कंहिंखे फ़ोन करे चईंदव भई तूं हिनजे पासे में रहंदो, तूं हिनजी मदद करे छॾ। त ईअं ई परमात्मा बि हिन दुनिया में पंहिंजे आसपास जेकी चीजूं हूंदियूं आहिनि, जेकी मनुष्य आत्मा हूंदियूं आहिनि, उन द्वारा पंहिंजी मदद कंदो आहे। लेकिन परमात्मा हिन मतिलबु न आहे कि हिते ई रहंदो आहे, न। ॾिसो, द्वारा कंदो आहे, परमात्मा ख़ुदि बि न ईंदो आहे, कंहिंजे कंदो आहे? द्वारा कंदो आहे। छो जी ॾिसो, तव्हां ॾाढा बिज़ी रहियो या काथे दूर रहो त तव्हां हर जॻह ते न पहुची सघंदव न, कंहिंजे न कंहिंजे द्वारा ई तव्हां मदद कराईंदव, रहंदव पंहिंजे घर। ईअं ई परमात्मा बि असांखे कंहिंजे न कंहिंजे द्वारा पंहिंजी मदद कंदो आहे, लेकिन रहण वारो किथे आहे? मथे आहे। त परमात्मा कण कण में न आहे, रहण वारो मथे आहे, लेकिन मददगार सभिनि जो आहे, जेके सचे मन खे उन्हनि खे यादि करे। ॿी ॻाल्हि हूंदी आहे, भई माण्हू चवंदा आहिनि तूं में बि भॻवानु, मूं में बि भॻवानु। हाणे तव्हांजे अंदरि त तव्हांजी आत्मा अथव न, मुंहिंजे अंदरि मुंहिंजी आत्मा आहे, लेकिन आत्मा ऐं परमात्मा जो रूप छा आहे? निराकार।
त सभिनि जो रूप निराकार आहे। भई मुंहिंजो बि आहे, मुंहिंजी आत्मा जो रूप निराकार, तव्हांजी आत्मा जो रूप निराकार, पंहिंजे पीउ जे रूप भी निराकार आहे। त माण्हुनि छा सम्झी छॾियो, तव्हां में भी भगवान परमात्मा, मूं में भी परमात्मा, लेकिन तव्हांजे अंदर तव्हांजी आत्मा, मुंहिंजे अंदर मुंहिंजी आत्मा। पाण हिते आया आहियूं। हाँ, सही ॻाल्हि आहे। हाणे परमात्मा खे पाण चऊं था दुख हरता सुख करता, सभिनि जो पाप कटण वारो, ऐं मूं में ई परमात्मा आहियो, मां ई कंहिंखे मारां थी या कंहिंजो बुरो थी करां, त भई इहो कीअं थी सघंदो? भई मूं में भगवान हूंदो त मूंखां त कोई पाप कर्म थी ई न सघंदो आहे। ऐं सभिनि में भगवान थींदो त दुनिया त छा ठही वेंदी? स्वर्ग हाणे ई ठही वेंदी। त परमात्मा चईंदा आहिनि तव्हांजे अंदर तव्हांजी आत्मा तव्हांजे कर्मनि अनुसार पंहिंजो खेल खेॾे थी। सभिनि जी आत्मा पंहिंजे पंहिंजे कर्मनि अनुसार दुनिया में खेल खेॾे थी, लेकिन मां त हिन कर्मनि जे बंधन खां न्यारो आहियां, रहण वारो मथे आहियां। जॾहिं तव्हां आत्माऊं फसी वेंदी आहियो, तॾहिं मां हिते सृष्टि ते अची करे तव्हां सभिनि खे हुन कर्म बंधन खां छुड़ाइण वारो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि हूंदी आहे की माण्हू चईंदा आहिनि भई सभिनि में परमात्मा आहे, आत्माउनि में, त परमात्मा जो गुण छा थींदा आहिनि? शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियूं, ये थींदा आहिनि न। पाण परमात्मा जो गुण ऐं कर्तव्य पढ़ियासीं त भई अगरि, लेकिन हाणे सभिनि आत्माउनि में छा थी वियो आहे? गुस्सो, अशांति, लोभ, ॿियो काम, क्रोध, लोभ, मोह केॾो थी वियो आहे। अहंकार ॾिसो, काथे त भगवान जा गुण आहिनि, शांति, प्रेम, ज्ञान, पवित्र, शक्तियां, आनंद में रहण वारी शक्ति ॾींदो आहे। ऐं काथे पाण आत्माएं आहियूं, कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी। त पाण सभिनि जे आत्माउनि जे अंदर छा आहे? रावण। इहे विकारनि खे छा चइबो आहे? रावण। जेके पाण हर वर्ष जलायूं था, लेकिन पाण खे इहो ई न पतो आहे कि पाण सभिनि आत्माउनि जे जेका स्वभाव संस्कार आहिनि उन्हनि खे रावण चइबो आहे। त हाणे सभिनि आत्माउनि जो बि आहिनि जेके रावण अर्थात विकारनि जे वश थी वियूं आहिनि, उन्हनि खे उन विकारनि खां मुक्त करण लाइ परमात्मा चए थो मूंखे यादि करो। त हाणे जेतिरो जेतिरो आत्मा परमात्मा खे यादि कंदी निराकार रूप में, भई मां आत्मा निराकार, मुंहिंजो पीउ परमात्मा निराकार, त पाण सभी आत्मायूं कंहिंसां मुक्त थींदासीं? हाँ, जेके विकार जेके रावण चइबो आहे न, उन खां मुक्त थी वेंदासीं। त पंहिंजो स्वभाव संस्कार सभिनि जो कीअं थी वेंदो? परमात्मा जहिड़ो थी वेंदो। पाण सभु आत्मायूं पाण बाप जीअं थी वेंदियूंसीं। आत्मायूं परमात्मा न थी सघंदियूं आहिनि, लेकिन आत्मा परमात्मा जहिड़ी ठही सघंदी आहे। परमात्मा जो सभिनि जे लाइ सुठो सोचण वारो, ओड़ी पाण ठही सघंदा आहियूं। तॾहिं कॾहिं कॾहिं भॻवान माण्हू चईंदा न इहे त भॻवान जहिड़ो आहे न, उहो छो चईंदा आहिनि हाँ, त हुन में एॾा सुठा गुण हूंदा आहिनि त माण्हू चईंदा आहिनि इहे त भई भॻवान आहे, असांजे लाइ परमात्मा आहे। माण्हू हिनखे एॾो चवनि था त बि कुझु बि नथो चए। त उन आत्मा में पंहिंजे पीउ जहिड़ा गुण शक्तियूं अथसि, ऐं हाणे पाण में न आहे। त पाण खे बि परमात्मा बाप खे यादि करे पंहिंजे अंदरि उहे ई गुण शक्तियूं धारण करणियूं आहिनि। ठीकु आहे? थैंक यू। ओम शांति।